मोज़िज़ व्यूअर्स, हेलो एंड हाय। हाँ, हुसन अब्बास तव्हांजे खिदमत में हाज़िर आहियां। काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु हाज़िरी भरी आहे। पंहिंजे रोज़गार ऐं निजी मसरूफ़ियत सबबि जेको आहे सो तव्हां सां मुखातिब न थी सघियो हुउसि। अॼु आउं फील्ड में निकितल आहियां ऐं हिकिड़ो दुबई जो मसरूफ़ तरीन विज़िटर एरिया आहे GLT। ऐं अॼु मूं सोचियो तव्हां सां थोरी कचहरी कई वञे। असांखे कंफर्टेबल ज़ोन छॾिणो पवंदो। सिकंदर शेख साहब चवंदो आहे, सिकंदर शेख साहब जंहिं दुबई में रेस्टोरेंट्स जो होटल जो कामयाबु बिज़नेस हलाए रहियो आहे, उहो चवंदो आहे त सिंधी माण्हुनि खे कंफर्टेबल ज़ोन, पुरसुकून ज़ोन, आरामदा ज़ोन छॾिणो पवंदो। जेकॾहिं अवां मुस्तक़बिल में ऐं मुस्तक़िल तौर ते पुरसुकून रहणु चाहियो था त पोइ तव्हांखे हार्ड वर्किंग करणी पवंदी। पर छाकाणि त सिंधी माण्हुनि जो मिज़ाज रहियो आहे, जेका इंतिहाई पुरअमन क़ौम, हज़ारा साल हुक्मरानी कंदड़ आज़ादु क़ौम जे सुकून में गुज़ारियो, उन जेके होमोजीन्स आहिनि उहे यकीनन हार्ड वर्किंग में तब्दील थियण में वॾो टाइम वठनि था। उन करे पाण वटि शायदि इहो वक़्तु न आहे हूंदो त पाण हार्ड वर्किंग करे सघूं या पुरसुकून जेका लाइफ आहे। असीं हालांकि जीअं मां मिसाल आऊं आहियां हिकिड़ो लोअर क्लास सां तइल्लुक़ु रखंदो, पर जे उन जे बावजूद बि आऊं कोशिशि कंदो आहियां त आऊं कंफर्टेबल ज़ोन में रहां, यानी कि आऊं आसाइशी माहौल में रहां। उहो भली गुरबत ज़दा माहौल हुजे ऐं कुझु बि न कयां। अहिड़ी जेका रवश आहे उहा तक़रीबन असां सभिनी सिंधियुनि जी आहे। हिकिड़ा माण्हू त उहे आहिनि जेके शॉर्टकट जे चकर में हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ शॉर्टकट वठी ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे वक़्ती तौर ते आसाइश बणाईंदा आहिनि, पर असुल में ईअं हूंदो न आहे। आसाइश ज़िंदगी ठाहिण जे लाइ, उहा गुज़ारण जे लाइ इहो ज़रूरी आहे त तव्हां कंफर्टेबल लाइफ खे तर्क कयो ऐं हार्ड वर्किंग ज़ोन में अचो। जॾहिं तव्हां हार्ड वर्किंग ज़ोन में ईंदव त पोइ तव्हां कुझु करे सघंदव। मसलन तव्हां पंहिंजा नंढड़ा ॿार बहितरीन स्कूलनि में पढ़ाइणु चाहियो था त उहा तव्हां घर वेठे त न पढ़ाए सघंदव, छाकाणि त सिंध गवर्नमेंट जेका बर्बादी आंदी आहे बुख, बेरोज़गारी ऐं बदहालीअ जी, उन में इहो नामुमकिन आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे बहितरीन तालीम ॾेई सघो। स्कूल सिंध जा बंदि आहिनि, तालीम जो सत्यानाश आहे, उहो तव्हांखे ख़बर आहे। पर इहा जेका कंफर्टेबल लाइफ आहे, इहा तव्हांखे तर्क करणी पवंदी, शॉर्टकट छॾिणो पवंदो। इंतज़ारु जेको तव्हां कंहिंजो करे रहिया आहियो उहो बि न कंदव ऐं तव्हां कंफर्टेबल ज़ोन खे छॾे ऐं हार्ड वर्किंग ज़ोन में ईंदव त यकीनन अवां पंहिंजे पाण खे, पंहिंजे फैमिली खे, पंहिंजे इन्वायरमेंट खे हिकिड़ो बहितरीन कंफर्टेबल माहौल ॾेई सघो था। इहो तमामु ॾुखियो आहे। असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि उहे तमामु घटि आहिनि जेके कंफर्टेबल ज़ोन में निकिरी ऐं हार्ड ज़ोन में अचनि था। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त असांजो दोस्त सिकंदर शेख साहबु जेको दुबई में हार्ड वर्कर आहे, पाण जनरल मैनेजर आहे 5-6 रेस्टोरेंटनि जे मथां, पर उन जे बावजूद बि पाण हार्ड वर्कर आहे। 24 कलाक कमु करण खे तरजीह ॾींदो आहे। उहो मूंखे चवंदो आहे त हुसन अब्बास, जेसिताईं तव्हां हार्ड वर्किंग में नथा अचो, जेसिताईं तव्हां सख़्तु महिनत करण वारे उन माहौल में नथा अचो, तेसिताईं तव्हां पंहिंजूं हालतूं तब्दील नथा करे सघो। उन करे इहो बहितरु आहे त ख़्याली पुलाव पचाइणु ऐं स्टेटस फोबिया जे मर्ज़ में मुब्तला माण्हुनि जे आसिरे ते लॻणु, ऐं तव्हां कंहिं बि माण्हू में इहो आसिरो कयो त इहो ई माण्हू तव्हांजी मदद करे सघे थो। नेवर, को बि माण्हू तव्हांजी मदद नथो करे सघे जेसिताईं तव्हां हार्ड वर्किंग जे लाइ पंहिंजे फील्ड में नथा लहो। जिते बि आहियो दुनिया में, उते तव्हांखे शदीद ऐं सख़्तु महिनत करे पंहिंजूं माली मुआइशी हालतूं बदिलाए पंहिंजे मुश्किल, ॾुखे ऐं गुरबत ज़दा इन्वायरमेंट खे तब्दील करिणो पवंदो। उन खां पोइ जेको आहे तव्हां कंफर्टेबल ज़ोन में रही सघो था, बहितरीन ज़िंदगी गुज़ारे सघो था। न त नामुमकिन आहे, महिनत करणी पवंदी, कमाइणो पवंदो। जीअं आउं मार्केटिंग कयां थो, डोर टू डोर वञा थो ऐं कमु कयां थो। थैंक यू वेरी मच।